19वीं सदीअ में साइंस साबित कयो त काइनात हिकु ज़रे मां ठहियल आहे। सूफ़ियुनि कई सदियूं अॻु में चयो हो त काइनात हिकु जुज़ आहे। जुज़ खां कुल जे पंध में कई कहकशाऊं ऐं हुस्नाकियूं रस्ते जो ॾस ॾियनि थियूं। ख़ुदा कंहिं बि मज़हब जो मुहताज न आहे। मज़हब लाइ मुस्लिम, हिंदू, सिख, बुद्ध, ईसाई तोड़े यहूदी सभु बराबरि आहिनि ऐं ही ॻोल्हा कंहिंजी आहे। सूफ़ियुनि मज़हब में जबुर ऐं ख़ौफ़ जा सभु वेस उछलाए ख़ुदा सां इश्क जो दर्स ॾिनो। उहो दर्स कबीर जे सलूकनि, मीरा जे सुरनि ऐं भिटाई जे बैतनि तोड़े सचल जे सरमस्तियुनि में हिकु जहिड़ो आहे। पर सूफ़ी केरु आहिनि? इहो सभु कुझु ॾिसण न विसारींदा मेहरान टीवीअ जे तहक़ीक़ी प्रोग्राम सूफ़ी ला कूफ़ीअ में।